दोस्त कुहाई दादुला मुहब माराई। दोस्तों शाह लतीफ़ बेटा ये अल्लाह साईं खे ॾोरा पुॼणो आहे इमामनि जे बारे में। अॼु 10 तारीख़ आहे, इमाम जन सां जॾहिं सभु शहीद थी विया, कुसिजी विया, त शाह लतीफ़ बेटा ये अल्लाह साईं खे पुॼणो त दूबदू इहा ॻाल्हि कई आहे त दोस्त कुहाई दादुला मुहब माराई, ख़ासि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाई। इहे त तुंहिंजा ख़लील हुया, इहे त तुंहिंजा दोस्त हुया, उन्हनि खे सख़्तियूं सहाई। ख़ासि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाई। अल्लाह समद बेनियाज़ छा कर जा चाहीं। जेका तुंहिंजी मर्ज़ी, जेको तूं करीं सो तुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह समद बेनियाज़ छा कर जा चाहीं। उन ई मंझि आहे का उन ई ॻाल्हि इसरार जी, जेतो त इन में ई जेको आहे सो को इसरार जी ॻाल्हि रखियलु आहे। दोस्तो शाह लतीफ़ बेटा जो बैत करबला जे मैदान में। ॾाढी रत रत्यास ॾंद त ॾाढो गुल जीअं। दोस्तो जंहिं महिल जंग लॻी वई त सॼी ॾाढी मुबारक रत थी वई इमाम हुसैन जी। ॾाढी रत रत्यास ॾंद त ॾाढो गुल जीअं, 14 माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास। मेड़े में मोहम्मद जे मर मुर्की वास, त सूर्य खे शाबास जो पिण मथे पुरज़ा थियो। उन सूर्य खे शाबास हुजे जेको करबला जे पिण में पुरज़ा थी वियो, पर पंहिंजे हक़ तां न हटियो। जेका पंहिंजी ॻाल्हि हुनजे हक़ जी हुई, उन हक़ तां न हटियो ई न। पंहिंजो सॼो ख़ानदान हुन पंहिंजा जवान पुट शहीद कराए छॾिया, पाण शहीद थी वियो, पर पंहिंजी ॻाल्हि तां न हटियो। दोस्तो ही 10 मुहर्रम जे हवाले सां करबला जो किसनि मंझां शाह साहिब जो बैत सुर केॾारो मां तव्हांजी नज़र कयोसीं। मुंहिंजो तव्हांखे पसंदीदा हक़ मौजूदु। जीअं लतीफ़ जी लतीफ़ जी